मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो बेशुमार सामीन ऐं मेज़बान जनाब इमदाद अली ओढे जी ख़िदमत में वीना सेंधी जा सलाम क़बूल पवन। हिंद सिंध जे अज़ीम शाइर नारायण शाम जी वरसी जे मौके ते शाम जी शाइरी ऐं जे गीत खणे अव्हां जे ख़िदमत में सामीन हाज़िर आहियूं। नई आर नित नाज़ वारनि जी ॿोली, नई आर नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। मिठिया कोयल जी कूकू मिठिया, मिठिया सच त बेकरारनि जी ॿोली। ख़िज़ा हाल ओरे त कहसाण ओरे, सभई जे सिखिया बहारुनि जी ॿोली। नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। सदा वसन सिंध में। मिठी आहे कोयल जी कूकू मिठिया, मिठी आहे कोयल, मिठी आहे कोयल जी कूकू मिठिया।
आहे कोयल जी कूकू मिठिया, मिठी आहे कोयल जी कूकू मिठिया, मिठी आहे सच, मिठी आहे सच, बेकरारन जी बोली, मिठी आहे सच, बेकरारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली। कहसान ओरे खिजान ओरे कहसान ओरे खिजान ओरे तक कहसान ओरे, सभई सिख्या जे, सभई सिख्या जे, बहारन जी बोली, सभई सिख्या जे, बहारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली। नई आहे नित, नई आहे नित, अल्लाह ईअं न थे जो किताबन में पढ़जे, अल्लाह ईअं न थे, अल्लाह ईअं न थे, अल्लाह ईअं न थे, ईअं न थे, अल्लाह ईअं न थे जो किताबन में पढ़जे, अल्लाह ईअं न थे जो किताबन में पढ़जे, अल्लाह ईअं न थे जो किताबन में पढ़जे। त हुई सिंधु ऐं, त हुई सिंधु ऐं सिंधु वारन जी बोली, त हुई सिंधु ऐं सिंधु वारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली, निगाहुन अदाउन इशारन जी बोली। नई आहे नित सिंधु वारन जी बोली, नई आहे नित, नई आहे नित, नई आहे नित, नई आहे नित। हाँ, आगरा परवीन जी आवाज में नारायण श्याम जो ही गीत ॿुधी रहा। नारायण श्याम जे वर्सी जे मौके ते संदस शायरी ज़रिए भेटा पेश करे रही आहियां। अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे, अञा ताईं दुनिया असांजी अंधारी आहे, अञा ॿाटकारी, अञा ॿाटकारी, अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे। नारायण श्याम हिकु हंधि फरमाए थो, पहुतासीं कहिड़ी मां वञी छा कंदे पुछी, हा ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां। नारायण श्याम पंहिंजी शायरी ज़रिए हमेशा जिंदा रहंदा, सदा हयात आहिनि। श्याम शायरी में पंहिंजा लफ़्ज़ उहो घड़ींदो हो। श्याम शायरी जे हर सिंफ खे पंहिंजे ॾात ऐं ॾांह सां मालामाल कयो। गज़ल बि लिखिया त दोहा बि, सोरठा बि, कथा, रुबायूं, हाइकू, तस्वीरूं, गीत, सानेट, आज़ाद नज़्म, खंड काव्य, रूपमाया वग़ैरह। हिन प्रोग्राम तहत अवां सां ॾाढ धणी नारायण श्याम जी शायरी वञींदासीं ऐं सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। पहिरीं अवां जे ख़िदमत में गज़ल जा कुझु बंद शामिल पेश ख़िदमत आहिनि। खुशनुमा सपना जे सांझम साह सां मूंखे आगाटा लॻनि था पाण खां। इन्ही गज़ल जे ॿिए में अॻिते नारायण श्याम फरमाए थो, पोपटनि बाबति त सोचियो ई कोन हुम, मूं त गुल पोखिया ईअं ई शौक़ बा। हिकु ॿी गज़ल में नारायण श्याम फरमाए थो, रसालो शाह जो
मां शाम रात जीअं ई कढी वेठुसि, कयो हो पहको पतंगन अची किरिया थे बतियता। प्रोग्राम के इन सिलसिले के सपना राय सिंघाणी जी आवाज में शाम जी गीत ताईं अॻिते वधाईंदासीं। हीअ दुनिया जहिड़ी बि आहे, पोइ बि जाइ जीअण जी आहे। दुनिया जय
नारायण स्वामी खे यादि कंदे उन्हनि जे बरसी जे हिन मौक़े ते शाइर ढोलण राही खां कुझु तासरात असीं वठंदासीं। उन खां पहिरीं सामीन मां मुख़्तसिर में शाइर ढोलण राही जो तारीफ़ तव्हांखे ॾियणु चाहींदसि। ढोलण राही जा केतिरा शाइरी जा किताब अची चुका आहिनि। नेणनि ओटियो नीर शाइरी, अक्सर पराडो शाइरी, ॾाठ जूं दियाटियूं शाइरी, मोर पंखी पल शाइरी। इन खां अलावा औरत जे शख़्सियत मुख़्तलिफ़ पहलुनि दुख दर्द ते संदसि किताब सिंधी ऐं हिंदीअ में बि अची चुको आहे। स्त्री तुंहिंजा रूप अनेक, इहा शाइरी आहे। ढोलण राही बाल गीत बि लिखिया आहिनि ऐं उन्हनि ॻाता बि आहिनि। नाटक में लेखक तौर ऐं डायरेक्टर तौर बि उन्हनि कमु कयो आहे। नारायण श्याम संदसि पसंदि जो शाइर रहियो आहे ऐं नारायण श्याम जी शख़्सियत खां ढोलण राही बेहद मुतासिर पिणु रहिया आहिनि। मानवारा ढोलण राही अव्हांजे मां वीना श्रृंगी हिन बज़्म में आजिया करिया थी। अॼु नारायण श्याम जे वर्सी जे मौक़े ते तव्हांजा तासरात असीं ॼाणणु चाहींदासीं। 1962 ईस्वीअ में संगीत मुंहिंजी सुञाणप श्री गोवर्धन भारतीअ सां कराई ऐं भारती साहिब मुंहिंजो तारुफ़ रफ़्ता रफ़्ता नारायण श्याम जी शाइरीअ सां करायो। 1962 में ई सिंधी शेरो सुखनि जी दुनिया में हिकु मुआजिज़ो थी गुज़रियो जो नारायण श्याम जो माक भिना राबेल नाले मजमूओ शाया थियो। श्याम साहिब जी शाइरीअ जूं नज़ाकतूं, नफ़ासतूं ऐं फ़नी ख़ूबियूं हिन मजमूए में तमामु चङी तरह सां उजागर थी बीठियूं ऐं सन 1966 में कूंज मैगज़िन पारां नारायण श्याम जो ख़ासि पर्चो शाया कयो वियो। ही पर्चो नारायण श्याम जी शाइरीअ खे सम्झण जो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो हो ऐं उन खां पोइ नारायण श्याम सां उहो शुरूआती नींहुं अॻिते हली मुंहिंजे लाइ उमिरि भर जो इश्क बणिजी पियो। श्याम साहिब जी शख़्सियत बाबति काफ़ी कुझु लिखियो वियो आहे। ख़ुदि श्याम बि पाण बाबति अहिड़ा इशारा पंहिंजी शाइरीअ में ॾिना आहिनि। चवे थो, मां जो आहियां साम्हूं आहियां,
मुंह न कोई बहरूप सजायो। शाम की जिंदगी में उतार चढ़ाव, दुख दोलावा, पर हुन ये सब खुशी खुशी सां कबूलिया। माठी तबियत जा मालिक, नेठाई निमाणाई जा मुजस्सिम, पाण हिक हंधि शाम फरमाए थो, शेर तोसां रिहाणियूं कंदा कुर्ब मां न हूंदुसि त छा थी पियो ऐं पिरे। आदमी थो जिए बस ॻणियल ॾींहं के, शेर जी ज़िंदगी सिज सह मिट नहीं। वक्त जी लताड़ ऐं दज़ शाम जी शायरी खे न लटे सघंदी। शायरी ज़रिए हू असांजे दिलनि में हमेशह जिंदा रहंदा। अॼु वरसी जे मौके ते शायरी ज़रिए सिराजे अक़ीदत मां पेश करे रही आहियां। टिन सिटुनि ते आधारित कुछ शाम जूं तस्वीरूं सामीन अवां सां वंडण चाहींदसि। ॾिस त पखियुनि जा ॾाव उॾंदे हिक ॿिए जे मथां कीअं न पवे थी छांव। या हिक ॿी तस्वीर में ॾिसो हू छा था फरमाइनि, अनंत जो एहसास बण जो वण मंदर अॻियां मथां खुलियल आ आकाश। शाम जी शायरीअ में कल्पना जी उॾाम, सूंह सच्चाई असांखे नज़र ईंदी। हू जमालियात जा शाइर आहिनि। शाम जी खंड काव्य रूप माया खे मंच ते सुहिणे नमूने में पेश कयो आहे। पंहिंजे जनम भूमि खे यादि कंदे नारायण श्याम फरमाए थो, रोई रोई हाय मुंहिंजा चांदोकी छॾी, तूं ई चंड ॿुधाए अॼु बि आहे सिंध में। या सिंध जो नक्शो ॾिसंदे ई बस खुरिया हाव में गुज़रियल ॾींहुं, धोई सावा चिर्च कया वण, जीअं वसे सावण जो मींहुं। सदस्य कुतराइल बेहद मक़बूल आहे। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध खे कोन छॾे को सघे सिंधियुनि खां छॾाए। सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते। मुल्क बणिजे तो मिटीअ सां, न मगर माण्हुनि सां। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां। या ही तरह ॾिसो, हुनमें हू फरमाइनि था, ॼाण माण्हुनि जी पवे साफ़ संदन ॿोलीअ मां। शाम ॻाल्हाइजे थी सिंधी जिते, सिंध उते। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां। शामिल अॼु हिन प्रोग्राम ते सपना राय सिंघाणी जो हिकु ॿियो गीत अव्हांजे ख़िदमत में पेश कंदसि। पर इन खां पहिरीं शेख अयाज़ नारायण श्याम जे लाइ जिन जज़्बनि जो इज़हार कयो, तिन खे तव्हां सां ज़रूर वरींदसि। हालांकि कविता जो काक ढणे इन उनवान तहत अव्हां सां शेख अयाज़ जी इहा शायरी वढे चुका आहियूं, पर इनखे वर वरे करे ॿुधण ते दिलि कंदी आहे। साम्हूं आ नारायण श्याम, ही संग्राम साम्हूं आ नारायण श्याम। हुनजा मुंहिंजा कौल बिसारिया, हुनजा मुंहिंजा कौल बिसारिया, ॿोल बिसारिया। हू कविता जो काक ढणे पर मुंहिंजा रंग रतोल बिसारिया। ढट बिसारियो, ढोल बिसारिया, हाव बिसारियो, होल बिसारिया। हुनते कीअं बंदूक खणां मां, हुनते कीअं बंदूक खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां, कीअं हणां मां, कीअं हणां मां, कीअं हणां मां। अव्हां शेख अयाज़ जेके उन्हनि जा जज़्बा हा नारायण श्याम जे बारे में, उहे तव्हां सां वंडियासीं। ऐं हींअर तव्हां खां इजाज़त वठंदासीं। ज़िंदगी जे राह ते डोड़ी जॾहिं थकिजी पवां, ज़िंदगी जे राह ते डोड़ी जॾहिं थकिजी पवां, यादि तोखे थो करियां, यादि तोखे थो करियां। शामिल मोकलाणी नाहे, इजाज़त ॾींदा। ऐं हींअर तव्हांजे ख़िदमत में सपना राय सिंघाणी जे आवाज़ में असीं ही गीत बि शाम जो पेश कंदा हलंदासीं। साथ सलामत।
पंहिंजे भर में जाए फिरींदे पंहिंजे भर में जाए जन्म जन्म जी आया प्यासी जन्म जन्म जी आया प्यासी मुंहिंजी प्यास बुझा मुंहिंजी प्यास बुझा फिरींदे पंहिंजे भर में जाए फिरींदे पंहिंजे भर में जाए तुंहिंजो चंड खणी मां जावां
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन